रियाजी क्लास नाउ यूनिट 4 लेसन 22 फैक्टराइजेशन जुज़ा लहण पार्ट 8 आऊं आहियां मुंहिंजो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार। ॿारहों पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.3 मुकमल करे छॾी हुईसीं। अॼु असां इन सबक में फैक्टराइज दी एक्सप्रेशन ऑफ फॉलोइंग टाइप्स यानी हेठिन नमूननि जे इज़हारनि जा जुज़ा लहण जे बारे में पढ़ंदासीं। ॾिसो ॿारो पोइ हिते हाणे असां पहिरियों 5 क़िस्म नमूननि जे जेकी एक्सप्रेशन हुयूं उन्हनि जे जुज़ा कीअं लहबा आहिनि उन्हनि जे बारे में सिखी आया आहियूं। हाणे हिते तवजो ॾियो जॾहिं असां वटि हिन तरीक़े सां एक्सप्रेशन गिवन हुजनि, ठीकु आहे, या हिन तरीक़े सां अगरि जेकॾहिं असांजी का एक्सप्रेशन गिवन हूंदी त पोइ हुनजा जुज़ा कीअं लहबा उहो असां हिते हाणे सिखंदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे कीअं एक्सप्रेशन कुझु हिन तरीक़े सां हूंदी a³ + 3a² b + 3ab² + b³ या वरी a³ - 3a² b + 3ab² - b³। अहिड़े तरीक़े सां हाणे तव्हां तवजो ॾियो, ॾिसो जेकॾहिं असां वटि हूंदो आहे a² + 2ab + b², जॾहिं अहिड़े तरीक़े सां एक्सप्रेशन ई हुनजा जेके जुज़ा कीअं निकिरनि पिया, हुनजा जुज़ा निकिरनि पिया असां वटि हिकिड़ो निकिरे पियो a + b, ॿियो छा पियो निकिरे, ॿियो बि a + b पियो निकिरे, जंहिंखे असां हीअं लिखी पिया सघियासीं त a + b²। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो साॻी तरीक़े सां जॾहिं असांखे एक्सप्रेशन a² - 2ab + b² जे नमूने सां मिलियल हुई त हुनजा जुज़ा कीअं पिया निकिरनि, जॾहिं असांखे कॉन्ट्रैक्ट पे कयो जवाब पे आयो त a - b × a - b, इन जा ॿ जुज़ा पे निकिता। पोइ इहो छाजे बराबरि थी पियो हुयो, इहो बराबरि पे थी पियो a - b² जे असां इहे लिखी सघूं था। हाणे अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असांखे एक्सप्रेशन कीअं हूंदी हिन तरीक़े सां गिवन हुजे, कीअं मां हेठि लिखांसि थो त a³ + 3a² b + 3ab² + b³। हाणे जेकॾहिं एक्सप्रेशन असांखे ईअं गिवन हूंदी त हुनजा जुज़ा कीअं निकिरंदा। ॾिसो जेके हिन जा जुज़ा निकिरंदा उहे a + b³ जे बराबरि थी वेंदा, या जॾहिं असां हिनखे कॉन्ट्रैक्ट कयोसीं त हिन जो जवाबु असांखे छा मिलियो a + b³, यानी हीअ छाजे बराबरि थो थी सघे त हाणे a + b जा 3 जुज़ा। हाणे हिते जीअं ॾिसो a + b × a + b लिखियलु आहे त हिन सां वरी टियों जुज़ो ज़र्ब में अची वेंदो त उहो बि साॻियो हूंदो a + b, अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। हाणे जेकॾहिं वरी हिन तरीक़े सां अगरि एक्सप्रेशन अची थी वञे त पोइ उहा कीअं थी वेंदी, हाणे ॾिसो उहा कीअं, हाणे जेकॾहिं हुजे असां वटि a³ - 3a² b + 3ab² - b³। जेकॾहिं असां वटि अहिड़े तरीक़े सां अगरि का एक्सप्रेशन अची वञे थी त पोइ उनजा जुज़ा कीअं थी वेंदा, उनजा जुज़ा थी वेंदा जॾहिं असां कॉन्ट्रैक्ट कंदासीं त उनजा जुज़ा निकिरंदा a - b³ जे बराबरि, यानी असां वटि a - b जा 3 जुज़ा ज़र्ब में निकिरी ईंदा। ठीकु आहे ॿारो। हाणे असां इन जे लाइ हिकिड़ो एग्ज़ाम्पल करे था ॾिसूं। हाणे असां वटि एग्ज़ाम्पल कहिड़ो आहे, ॾिसो ॿारो हाणे असां वटि एग्ज़ाम्पल आहे 8x³ + 12x² y + 6xy² + y³। हाणे ॾिसंदो न तव्हां त हाणे ॾिसो ॿारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे, असांखे हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। इन जे लाइ सभ खां पहिरियों असां लिखी वेंदासीं हिते सॉल्यूशन। ॿारो सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप असां सेम लिखी वेंदासीं, उहा = 8x³ + 12x² y + 6xy² + y³। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो हाणे जेकॾहिं असां वटि अहिड़े तरीक़े सां एक्सप्रेशन गिवन हूंदी त पोइ हुनजा जुज़ा कीअं निकिरंदा। अचो त पहिरियों असां हिनखे पोइ हिन फॉर्मेट में आणण जी कोशिशि कयूं था। कहिड़े फॉर्मेट में, a³ + 3a² b + 3ab² + b³ वारे फॉर्मेट में आणण जी कोशिशि कयूं था। ॾिसूं था हाणे, ॾिसो ॿारो अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयां त मूंखे 8x³ मिली वञे। जी हा बिल्कुलु। त पोइ हिते कीअं थींदो, इहो थींदो = 2x³। हिते ईंदासीं प्लस, पोइ असां वटि छा हूंदो आहे त 3a² b। ठीकु आहे ॿारो। हाणे 3 ॾींदासीं, a जी वैल्यू असां वटि छा बीठी 2x, त 2x²। हिते असां वटि b जी वैल्यू छा बीहंदी, हिते ॾिसो हीअ y³ आहे न,
तो बी क्यूब होंदो आहे असां वटि, तो उहो अहिड़ो कहिड़ो नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त पोइ मूंखे वाई क्यूब मिले, उहा आहे वाई। यानी हिते असां वटि हाणे बी जी वैल्यू बीहंदी, उहा बीहंदी हिते वाई। ठीकु आहे ॿार, हिते ईंदासीं प्लस, हाणे हिते वरी असां ईंदासीं 3, छाकाणि त हिते असां वटि हूंदो आहे त 3ab², त पोइ हाणे असां वटि ए जी वैल्यू छा पई आहे, ए जी वैल्यू आहे 2x, बी जी वैल्यू छा आहे असां वटि, उहा आहे असां वटि वाई, पर हिते थींदो वाई जो होल स्क्वायर। साॻे तरीक़े सां हिते छा थी वियो, वाई जो क्यूब यानी बी जो क्यूब। ठीकु आहे ॿारो, जीअं त असां फार्मूलो कहिड़ो पढ़िया आहियूं, पोइ असां इहो फार्मूलो पढ़ियो त जेकॾहिं असां वटि ए क्यूब प्लस 3a² प्लस 3ab² प्लस बी क्यूब अगरि हूंदो त पोइ छा जे बराबरि थींदो, त a प्लस बी होल क्यूब जे बराबरि। त हाणे असां छा कंदासीं त हिनखे कॉन्ट्रैक्ट करे छॾींदासीं, त पोइ हिन जो जवाबु छा अची वेंदो असां वटि, हिन जा जुज़ा छा निकिरींदा, हिन जा जुज़ा निकिरींदा त इज़ इक्वल टू 2x प्लस वाई होल क्यूब। ठीकु आहे ॿारो, हाणे इहो असांजो छा थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, जेकॾहिं असां वटि a क्यूब माइनस 3a² प्लस 3ab² माइनस बी क्यूब वारे नमूने सां अगरि एक्सप्रेशन अचे थी त पोइ हुनजा जुज़ा कीअं निकिरंदा, जॾहिं असां हिनखे कॉन्ट्रैक्ट कंदासीं त पोइ छा जे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो असां वटि a माइनस बी होल क्यूब जे बराबरि। हाणे असां इन खे सम्झण जे लाइ हिकिड़ो मिसाल करे ॾिसंदासीं। हाणे असां वटि मिसाल आहे त 64x³ माइनस 12x² प्लस 3x/4 माइनस 1/64। हाणे अहिड़े तरीक़े सां असांखे सम्झ में न आहे, असांखे छा करिणो आहे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। असां सभ खां पहिरियों लिखंदासीं हिते सॉल्यूशन। ॿारो सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखंदासीं, त पोइ उहो कीअं थींदो, उहो थींदो इज़ इक्वल टू 64x³ माइनस 12x² प्लस 3x/4 माइनस 1/64। ठीकु आहे ॿारो, हाणे असां छा कंदासीं त हिन खे हिन फॉर्मेट में आणण जी कोशिशि कंदासीं। अगरि इन केस हिन फॉर्मेट में अची वञे त पोइ सम सही आहे, अदरवाइज़ न। ॾिसो ॿारो, हाणे अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब करियां त मूंखे 64x³ ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे 4x। त पोइ मां लिखंदुसि त इज़ इक्वल टू 4x होल क्यूब। उन खां बाद में हाणे हिते छा थींदो त माइनस 3a²b, त पहिरियां फार्मूले वारो असां 3 ॾींदासीं, a जी वैल्यू छा बीठी, उहा बीठी 4x, उनजे मथां ॾींदासीं स्क्वायर। हाणे b जी वैल्यू सां छा बीहंदी, ॾिसो b जी वैल्यू हाणे किथां अचे, असां लास्ट टर्म खे ॾिसंदासीं। हाणे ही छा जे बराबरि थी वेंदो, हाणे बी क्यूब जे। हाणे उहो कीअं थींदो, ॾिसो अहिड़ो को नंबर आहे जंहिंखे मां पंहिंजो पाण सां ज़र्ब करियां त मूंखे 1/64 ॾिए। जी हा बिल्कुलु आहे, उहो आहे 1/4। त पोइ हाणे बी जी वैल्यू छा बीठी, उहा बीठी 1/4। ठीकु आहे ॿारो, साॻी तरीक़े सां हाणे हिते छा ॾींदासीं प्लस। हींअर जेको हिते टर्म ईंदो उहो छा ईंदो, उहो ईंदो 3ab²। त 3 असां रखंदासीं पहिरियां हिते, a जी वैल्यू 4x, b जी वैल्यू छा आहे असां वटि 1/4 होल स्क्वायर। लास्ट में ईंदो असां वटि माइनस बी क्यूब, त इहो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां 1/4 होल क्यूब। हाणे ॾिसो ॿारो, तवजो ॾियो, हाणे जॾहिं असां हिनखे कॉन्ट्रैक्ट कंदासीं त पोइ हिन जो जवाबु छा अची वेंदो, हिन जो जवाबु असां वटि अची वेंदो त 4x माइनस 1/4 होल क्यूब। ठीकु आहे ॿारो, हाणे इहो असांजो छा थींदो, इहो असां वटि थींदो आंसर। हाणे जेकॾहिं तव्हांखे हीअ ॻाल्हि हिते सम्झ न आई आहे त पोइ मां तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कयां थो। हाणे ॾिसो हिते कीअं आहे, हिते असां वटि पहिरियों आहे -3 × 4x होल स्क्वायर अपान 1/4। ठीकु आहे, इहो टर्म आहे। हाणे ॾिसो हिनखे मां लिखी सघां थो -3 × 4 × 4 थी वियो 16, 16x² अपान 1/4। ठीकु आहे, त पोइ हाणे ॾिसो हिन चार्ज टेबल हिन ते वई 4 दफ़ा। हाणे हिनखे ज़र्ब कंदासीं, छा थींदो -12x² आयो। हाणे हिते ॾिसो तव्हांखे नज़र अचे पियो। साॻी तरीक़े सां हाणे हीअ जेको टर्म आहे, हाणे इन खे जॾहिं मां हिते सिंप्लीफाई कयां थो, सपोज़ इहो असां वटि छा आहे, इहो असां वटि आहे त 3 × 4x। हिते जेको 1/4 होल स्क्वायर पियो आहे, मां हिनखे लिखी सघां थो त 1/16। ठीकु आहे ॿारो,
हाणे छा थींदो हिते हाणे वो ही जेको ही 4 आहे हिन जी टेबल 16 ते घणा दफ़ा वेंदी 4 दफ़ा ठीक है बारो तो पोइ हाणे हिते छा थींदो 3x/4 थियो जी हाँ बिल्कुल थियो 3x/4 थियो जी हाँ ॾिसो हाणे उहो टर्म हिते पियो आहे जी हाँ बिल्कुल पियो आहे यानी इहो सम सही आहे अहिड़े तरीक़े सां ठीक है बारो हाणे उम्मीद तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची चुकी हूंदी बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अल्लाह वाही।